मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं घणा माण्हू चवंदा आहिनि त काफ़र खे काफ़र न चइजे, इहा ॻाल्हि सही आहे या न? काफ़र खे काफ़र चइजे साईं? हा, दलील क़ुरान हकीम जी आयत, कुल या अय्युहल काफ़िरून, ए नबी चओ त ए काफ़िरू। छा आहे हिन में? काफ़र खे काफ़र चयो थो वञे न। कोई माण्हू ईअं चयो सफ़ा सूफ़ी न थिए त साईं हिंदुनि खे काफ़र न चओ, साईं ईसाइनि खे जेको आहे काफ़र न चओ, साईं यहूदियुनि खे काफ़र न चओ। छॾे करे साईं कहिड़ी ख़बर मुस्लमान थियनि? साईं हिन टाइम काफ़र चवंदा रहो, जंहिं ॾींहुं मुस्लमान थिया न मुस्लमान चवंदासीं, पोइ त मुस्लमान खे मुस्लमान न चइजे न, बसि ॿियो छो? पोइ त मुस्लमान खे मुस्लमान न चइजे, थी सघे थो हले अॻिते हली करे काफ़र थी। त माण्हुनि जी इहा बेअक़ली, काफ़ी माण्हू जेको आहे न सूफ़ी थींदा आहिनि, साईं हिंदुनि खे त काफ़र न चओ फिलान खे। साईं क़ुरान जी तालीमात आहे, अलाह जे नबी काफ़रनि खे काफ़र चयो आहे, अलाह जी सुनत आहे। हा, अलाह जी सुनत, अलाह जो तरीक़ो आहे, काफ़र खे काफ़र चओ, मुर्तद खे मुर्तद चओ। बाक़ी न साईं असां त जेको आहे तमामु घणा ऐं बहितरीनु माण्हू, मां कंहिंखे कुझु बि न चवंदो आहियां, मां काफ़र खे काफ़र बि न चवंदो आहियां। हे साईं तुंहिंजी बेअक़ली आहे, हे तुंहिंजी बेअक़ली आहे। त शरीयत छा खे चइबो आहे? शरीयत तव्हांजी हिन खोपड़ी खे न चइबो आहे, हिन खोपड़ी खे, हे दिमाग़ आहे न, जेको असांजो दिमाग़ आहे, हिन खे शरीयत न चइबो आहे। शरीयत छा खे चइबो आहे? क़ुरान जंहिं शइ जी ॻाल्हि करे थो, हदीस जे अंदरि जेकी शइ लिखियलु आहे, मुजीब रहमान जी खोपड़ी में अंदरि ॻाल्हि नथी अचे, इहो मुजीब रहमान जे दिमाग़ जे अंदरि किचिरो आहे। बाक़ी क़ुरान हक़ आहे, हदीस हक़ आहे, हे सभु कुझु सच आहे। हा, कंहिं माण्हू जे दिमाग़ में जेकॾहिं का हदीस नथी बीहे न, क़ुरान जी आयत नथी बीहे न, दिमाग़ जो इलाजु करायो पंहिंजो।